want! We want! We want! कुछ ॾींहं पहिरीं नवाबशाह पीपल्स मेडिकल यूनिवर्सिटी जी हिरासमेंट केस दाख़िल कराईंदड़ परवीन रिंद ख़िलाफ़ करप्ट वाइस चांसलर इंतिज़ामिया यूनिवर्सिटी जी शागिर्दनि खे इस्तेमालु कंदे परवीन रिंद जे केस खे ख़राब करणु चाहिनि था। आज तक हमें कोई भी इशू नहीं हुआ और हम यहाँ बहुत सेफ हैं और जो भी मैम पर इल्जाम लगे हैं वो सब झूठ है। ऐं संदसि किरदार ख़ुशी कई पई वञे। ह्यूमन राइट जस्टिस एंड डिफेंड ऑर्गेनाइजेशन जे तर्जमान बिलावल मल्लाह यूनिवर्सिटी इंतिज़ामिया खे वाज़ेह पैगाम ॾींदे चयो आहे त चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट में ह्यूमन राइट्स बि पार्टी थींदी ऐं गुज़िरियल 5 सालनि जो रिकॉर्ड पेश कयो वेंदो ऐं गर्ल्स कॉलेज जे खुफ़िया गेट ते चीफ जस्टिस खे आगाह कयो वेंदो। ह्यूमन राइट्स तर्जमान वाइस चांसलर ऐं डॉक्टर गुलशन मेमण ऐं दीगर इंतिज़ामिया खे ख़बरदार कयो त उहे परवीन रिंद खे हिरासमेंट न कनि। संदुनि कारा करतूत हाणे कोर्ट ऐं अवाम जे साम्हूं अची विया आहिनि। हिन जो वधीक चवणु हो त नियाणियूं दरिंदनि हवाले नथियूं करे सघजनि। यूनिवर्सिटी जे शागिर्दनि खां एहतजाज कराए इहो साबित कयो आहे त यूनिवर्सिटी इंतिज़ामिया करप्ट आहे ऐं सिंध हुकूमत संदुनि सरपरस्त बणियल आहे। परवीन रिंद हिकु बहादुर नियाणी आहे। संदसि सां हर मास ते गॾु आहियूं अहिड़ियूं हरकतूं कयूं वियूं त ह्यूमन राइट्स पूरी सिंध में एहतजाज कंदी ऐं यूनिवर्सिटी जो घेराव पिणु कंदी। HRJDO न्यूज़ ते हिन वक़्तु ताईं बसि एतिरो ई। वधीक तफ़सीली ख़बरनि लाइ विज़िट कयो असांजो YouTube चैनल HRJDO न्यूज़।